थाणे जी हद इंडस हाईवे ॻोठ इलाही बख़्श बेचाराणी भरिसां हिकु हफ़्तो अॻु हथियारबंदनि हथां अगवा थियल मुख़फ़ी खे भुंग ॾेई बाज़ियाब करायो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गफ़ार ओगाही मूजिबि ज़रियनि जो चवणु आहे त ज़ुहैब मलिक खे कंदकोट पुलिस पारां 8 लख रुपया ॾोहारियुनि खे भुंग ॾेई कचे वारे इलाइक़े मां बाज़ियाब करायो वियो। मुख़फ़ी जी बाज़ियाबी ते वारसनि में ख़ुशी जी लहर छांइजी वई, जॾहिं त पुलिस कचे वारे इलाइक़े में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन करण में नाकाम थी वई आहे। खैरपुर में गुज़िरियल राति खां मुसलसल तेज़ बरसात सबबि इतलात खाते जे ऑफिस जी छित किरी पई, जंहिं सबबि ऑफिस जे फर्नीचर समेत ॿियो सामान मलबे हेठां अची वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि गुज़िरियल राति खां मुसलसल तेज़ बरसात सबबि इतलात खाते खैरपुर जी ऑफिस जी छित धमाके सां किरी पई, जंहिं करे ऑफिस जो फर्नीचर, सोफ़ा, कुर्सियूं ऐं ॿियो सामान मलबे हेठां अची वियो आहे। डिप्टी डायरेक्टर इतलात खैरपुर साजिद शाह ॿुधायो त ऑफिस रियासत जे दौर जी ठहियल आहे, जेका हिन वक़्तु बिल्कुलु ख़स्ता हाल बणिजी चुकी आहे ऐं हिन वक़्तु ऑफिस में वेहणु मौत खां घटि नाहे। ऑफिस जी नई बिल्डिंग लाइ केतिरा ई भेरा इतलात खाते जे सूबाई वज़ीर, सेक्रेटरी ऐं डीसी खैरपुर खे लिखत में दरख़्वास्तूं ॾेई चुकिया आहियूं, पर को बि जवाबु नथो ॾिनो वञे। कराची जे गुलिस्तान जोहर वसरी इलाइक़े में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि पारां जश्न आज़ादी जे हवाले सां राति देर सां गुल चौक ते आज़ादी जो जश्न कयो वियो ऐं केक पिणु कटियो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद अली कोराई मूजिबि अॻूणे MNA रिटायर्ड कैप्टन जमील अहमद ख़ान, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान ग़ुलाम कादिर बिहण, UC 9 ते चेयरमैन जी उमेदवार इमरान कादिर बिहण, वाइस चेयरमैन जे उमेदवार जहांगीर मंगी ऐं ॿियनि पारां गुल चौक ते केक कटे रैली जी सूरत में गुलिस्तान जोहर परफ्यूम चौक पहुता, जिते शानदार आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे ग़ुलाम कादिर बिहण चयो त पाकिस्तान जे बानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जो इहो ई उसूल हो जेको हिन पाकिस्तान जे पहिरें कानून साज़ असेंबलीअ में पंहिंजी तक़रीर दौरान चयो हो त पाकिस्तान में रहंदड़ सभु माण्हू बराबर जा शहरी आहिनि ऐं उहे सभु बराबर जा हक़ रखनि था। कराची जे गाज़ी ॻोठ जे रहवासियुनि ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां रैली कढी एहतजाज कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख़्श ख़ासखेली मूजिबि एहतजाजी रैली में कराची सोशल फोरम जे अॻवान महबूब अब्बासी, SUP जे मरकज़ी नायब सदर एजाज़ सामटियो, जमात इस्लामी जे अॻवान हमाद भुट्टो, SNP जे सीनियर वाइस चेयरमैन रमज़ान बुलेदी, नियाज़ बुलेदी, असलम खोसो, इनायत खटियाण ऐं ॿियनि शिरकत कई। रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त गाज़ी ॻोठ ब्लॉक E जो मामिलो 1 महीने खां हलंदड़ आहे, पर हिन वक़्त ताईं सिंध हुकूमत जो को बि नुमाइंदो मुतासिरनि वटि लड़ी नाहे आयो। एंटी इंक्रोचमेंट पुलिस, रेवेन्यू अमलदार ऐं सिंध पुलिस जे अहलकारनि हिन ॻोठ जे रहवासियुनि खे फ़लस्तीन समझी ॻोढ़ा आणींदड़ गैस ऐं गोलियूं वसायूं, जंहिं में केतिरा ई मासूम ॿार ऐं औरतूं ज़ख़्मी थियूं, उन्हनि जी कंहिं बि दाद रसी नाहे कई। हुननि चयो त जेकॾहिं सिंध हुकूमत मुतालबा मंज़ूर न कया त ॻोठ वारनि सां गॾिजी एहतजाजी तहरीक खे अञा बि तेज़ कयो वेंदो। गंबट में म्यूनिसिपल कमेटी तरफ़ां आज़ादी ॾिहाड़े जे हवाले सां का बि तक़रीब मुनक़िद न कई वई। शहर जा अक्सर इलाइक़ा गंदगी जे वर चढ़ियल आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मुरीद हुसैन टावरी मूजिबि म्यूनिसिपल कमेटी जे क्लार्कनि ऐं सैनिटरी वर्करनि पारां म्यूनिसिपल ऑफिस जो झंडो तब्दील कयो वियो। TMO ऐं एडमिनिस्ट्रेटर उन तक़रीब में बि शिरकत जी ज़हमत न कई। ॿिए पासे सॼो शहर गंदगीअ जो ढेर बणिजी वियो आहे। समूरे शहर में इंतज़ामिया तरफ़ां को बि आज़ादीअ जी मुनासिबत सां प्रोग्राम न कोठायो वियो, न ई शहर में किथे मुल्क जो झंडो लॻायो वियो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।